अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं मोहम्मद अली सर। अॼु जेका लाइव गुफ्तगू आहे उहो अहम इंकशाफ़नि ज़रियनि खां मालूम थियो आहे ऐं ताक़तवर ज़रियनि खां ऐं मोतबर जेके ज़रियनि खां मालूम थियो आहे त जेको डिप्राइव तेलका ठटे ज़िले जे अंदरि जेके आहिनि उन्हनि जी जेका जिन्हनि खे ऑफर ऑर्डर मिलियल आहे जिन ते पहिरीं कोर्ट जो स्टे हुयो, वरी कोर्ट जो स्टे ख़तमु थियो, जंहिंमें कुझु सियासी माण्हुनि जी कोशिशूं हुयूं ऐं कुझु दोस्तनि जी कोशिशूं हुयूं जिन्हनि जी जेका असां कुझु वरी ॿी दोस्त हुया जेके कोर्ट में विया पे के पटिशन फाइल पे कई। इन्हनि सभिनी जी कोशिशुनि खे साराहिजे थो। अचूं था अहम इंकशाफ़ ते। अहम इंकशाफ़ छा थियो आहे जॉइनिंग जी तरफ़, जॉइनिंग जे लाइ जॉइनिंग छो न पिया ॾियनि। कोर्ट स्टे ख़तमु कयो, अलो कयो त बाबा तव्हां जॉइनिंग कयो। पोइ वरी सेक्रेटरी साहब जेको सो ऑर्डर कढियो त बाबा 15 ॾींहंनि जे अंदरि हिननि खे जॉइनिंग ॾियो। हाणे हिते मुसलसल जॾहिं असां DO साहिब जेको आहे जेको DSC जेको डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जो चेयरमैन साहिबु आहे उन सां कुझु दोस्त वक़्तनि फ़वक़्तनि मिलंदा रहिया आहिनि, त हू चवे थो त जेको आहे असां वटि कुझु मामला आहिनि, असां वटि प्रपोज़ल अचनि छा असां उन हिसाब सां कयूं था। पर हासिल मक़सदु जेका इंकशाफ़ इहो थियो आहे, जेके ज़राए चवनि पिया त जेको आहे वेटिंग में वेठल उमेदवारनि खां जेको आहे सीटूं ख़ाली थियूं आहिनि। 14 महीना स्टे हो, 14 महीना स्टे जेको सो जेको आहे स्टे जे दौरान जेको 14 महीने में काफ़ी सीटूं वेकेंट थियूं आहिनि। वेकेंट थियण खां पोइ छा थींदो आहे, हिननि जी जॉइनिंग जेको आहे वेकेंट, हाणे उन्हनि वेकेंट पोज़ीशननि ते ई वरी ऑफर ऑर्डर इशू करे उन्हनि खे जॉइनिंग ॾियनि था इलीगल तरीक़े सां। जो क़ानूनी तरीक़ेकार इहो आहे त पहिरीं जिन्हनि खे ऑफर ऑर्डर मिलियल हिननि खे जॉइनिंग ॾेई छॾियो, उनखां पोइ वरी जेके वेकेंट पोज़ीशनूं हाणे तव्हां वटि आहिनि उन्हनि ते तव्हां हिकिड़ी DRC करियो जेका आहे, उनखां पोइ डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾे। पर हीअ छा था कनि, अॻियां जेको ऑफर ऑर्डर खे ख़तमु पिया कनि। जवाबु इहो पिया ॼाणाइनि त जेको असां वटि जेका आहे मिनट्स मीटिंग मिनट्स ऐं ॿियो जेको चवनि पिया जेको आहे DRC वग़ैरह असांजी साइन थियनि कोन्हे का, जेके उन टाइम ते मेंबर हुआ जॾहिं हिननि खे ऑफर ऑर्डर मिलियो। हीअ असांखे बेवकूफ़ पिया सम्झनि। इहो जेको आहे मसइलो जेको आहे चेयरमैन साहब जो आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जे चेयरमैन जो मसइलो आहे, इहो उमेदवारनि जो मसइलो कोन्हे को। उमेदवारनि टेस्ट ॾिनी, उमेदवार मेरिट ते पास थिया, मेरिट ते पास थियण खां पोइ सरकार उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिनो। सरकार खे ऑफर ऑर्डर ॾियण खां पोइ जेको आहे मेडिकल करायो, पोइ हुननि पुलिस रिपोर्ट कराई, उनमें डायरेक्टर्स जो सही हुयूं ऐं इहा शइ जेका असां HR ताईं वई ऐं उतां खां मंज़ूर वेरीफाई थी आई। उनखां पोइ जेको डायरेक्टर जेको ऑफर ऑर्डर कढिया। हीअ बेवकूफ़ पिया सम्झनि ठटे जे माण्हुनि खे, जेको आहे ऑफर ऑर्डर कैंसिल पिया करण जी ॻाल्हियूं पिया कनि, या जेको आहे ॿिनि खे ऑफर ऑर्डर इशू पिया कनि। ॿिया जेके ऑफर ऑर्डर इशू थींदा उन्हनि जी बि हिकु DRC थींदी, जेको मेरिट ते ईंदो उनखे ऑफर ऑर्डर मिलणु घुरिजनि। असां जेको इन शइ ते बि मज़ामत कंदासीं ऐं जेके तव्हां ऑफर ऑर्डर नथा ॾियो, इहो DRC ते सही कोन्हे का, छा कोन्हे, इहा ॻाल्हि सची कोन्हे का। जेकॾहिं सची आहे बि त इहो जेको मसइलो आहे इहो DSC जे चेयरमैन जो मसइलो आहे। कागज़नि ते जेको आहे फलाणी सही कोन्हे, फलाणी सही कोन्हे, फलाणे CM जी साइन कोन्हे, इहो तव्हांजो मैटर आहे, तव्हांजो ऑफिस जो मैटर आहे। इहो तव्हां ऑफिस वारा इनखे सुलझाईंदा। जेके उमेदवार आहिनि उन्हनि टेस्ट ॾिनी, टेस्ट मेरिट ते उन्हनि पास कई, पास थियण खां पोइ उन्हनि खे ऑफर ऑर्डर मिलियो। ऑफर ऑर्डर मिलण खां पोइ हाणे उन्हनि खे जॉइनिंग सरकार खे ॾियणी आहे। कोर्ट जो स्टे ख़तमु थी चुको आहे। हाणे जेको आहे इहो मामिलो जेको आहे त एतिरो थोरो जेको ऑफिसर साहिबान खे थोरो सोचणु घुरिजे, जेके छोकिरा कोर्ट में वञण जे लाइ तयारु हुया। बिल्कुलु असांजा केतिरा साथी हुआ असां सां गॾु, असां जी फीस जी कलेक्शन कईसीं 12 लख जे क़रीब असां पटिशन जे लाइ गॾु कयासीं। असीं कोर्ट में विया पियासीं पे स्टे जेको हटाइण जे लाइ पटिशन फाइल पे कईसीं। तव्हां छा था सम्झी ऑफर ऑर्डर असांखे मिलियल, असीं तव्हांखे छॾे ॾींदासीं? हीअ जेके उमेदवार आहिनि 537 तव्हांखे छॾे ॾींदा। ऐं उमेदवारनि खे आगाही ॾियण थो चाहियां, हीअ जेके ॻाल्हियूं कनि था त DRC ते साइन थियल कोन्हे, ही कोन्हे, ही कोन्हे, ही हिकिड़े क़िस्म जो या त कूड़ आहे, या त हीअ ब्लैकमेल करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, या हीअ उमेदवारनि खां पैसे थॿाइण जी कोशिशि कनि था। उमेदवार इन खां अवेयर थियनि ऐं इन खां सुजाग थियनि, अहिड़ी कंहिं बि डीलिंग में न अचनि। हीअ ऑफिस जो मसइलो आहे, हीअ सिलेक्शन DSC जे चेयरमैन जो मसइलो आहे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त उनजो ज़िम्मेवार हू DSC जो जेको चेयरमैन आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जो चेयरमैन जो ज़िम्मेवार आहे। असांखे ऑफर ऑर्डर मिलियल आहे, असांखे जॉइनिंग ॾियणु जेको आहे DSC जे चेयरमैन जो कमु आहे। जेको चेयरमैन साहब आहे उहो तमामु सुस्त रफ़्तारी सां कमु करे पियो ऐं असांखे मजबूर करे पियो त या त असां जेको उमेदवार आहियूं असीं सभु या त रोडनि रस्तनि ते हुजूं, या असीं एहतिजाज में हुजूं, या असीं हिकिड़ी वावेला पैदा कयूं, या जेको आहे ॾचा फॾा जेके थियनि रोडनि रस्तनि ते हुजनि, या त वरी कोर्टनि में वञूं, वरी मसइले खे इंघाइजे छॾे, वरी हिकिड़ो मसइलो डिघो थी वञे। महिरबानी करे जेकॾहिं कोर्ट में असां केस कंदासीं सिधो तव्हांजे नालनि सां असां पटिशन फाइल कंदासीं। DSC जो चेयरमैन ज़ाती तौर ते जेको आहे इहो जेको असांखे जेको कोन पियो करे, असांखे ऑफर ऑर्डर मिलियल आहिनि, असांखे जॉइनिंग असांजो हक़ आहे। तव्हां असांखे 14 महीननि खां वठी रुलाए पिया जॉइनिंग न पिया ॾियो।
सो असांजी जेका उमेदवारनि खे असीं सुजागी ॾियूं था त हीअ जेके ॻाल्हियूं कंदा DRC ते साइन कोन्हे, इहो मसइलो ऑफिस जो मसइलो आहे, इहो चेयरमैन जो मसइलो आहे, इहो उन्हनि जे मेंबरनि जो मसइलो आहे। ऑफर ऑर्डर इशू थी विया आहिनि, हाणे इहे ऑफर ऑर्डर कीअं इशू थिया कि अहिड़े इहो कीअं मुमकिन आहे? तव्हां बेवकूफ़ ॿिए कंहिंखे बणायो। सो मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे जेको आहे इन ते आगाही ॾियणु तव्हांजे मथां। असीं जेको आहे पंहिंजी तंज़ीमनि सां हाणे ॻाल्हायूं था, असीं PTLF खे गुज़ारिश करियूं था, असीं जेको आहे गस्टा खे गुज़ारिश करियूं था त जेको आहे इन शइ जो नोटिस वरितो वञे ऐं हीअ थियण वारा उस्ताद आहिनि। हाणे हिननि खे ऑफर ऑर्डर मिली वियो आहे, कोर्ट जो स्टे ख़तमु थियो, हीअ थियण वारा उस्ताद आहिनि, हीअ असांजा जेके से बच्चा आहिनि, असांजा मेंबर आहिनि। असां हिन ते मज़ाहमत कंदासीं, तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां मज़ाहमत कंदासीं। असीं जेको आहे बावर करणु असीं गुज़ारिश करियूं था वरी बि तंज़ीम खे त हिननि जी खे पंहिंजो सम्झी करे जी मालिकी कई वञे। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे उमेदवारनि खे त हीअ इन जी कंहिं बि ॾेती लेती में न अचनि ऐं असांखे इहो बि ख़बर पियो आहे त ॼाणी वाणी डिले करण जो मक़सदु इहो आहे त जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा बहाना करे उमेदवारनि खे जेको आहे ग़लति आसरा ॾेई करे ही पैसा पिया वठनि। ऐं हीअ जेका साइनिंग जी जेका ॻाल्हि आहे इहो उमेदवार ज़हन में विझी छॾनि, इहो असांजो मसइलो कोन्हे, इहो उमेदवारनि जो मसइलो कोन्हे को, इहो जेको बि मसइलो आहे ऑफिस जो मसइलो आहे, ऑफिसर जो मसइलो आहे। ऑफिसर साहिब जो फ़र्ज़ु आहे उहो पेपर वर्क पंहिंजो पूरो करे, पंहिंजा जेके से जिते साइनियूं कोन्हनि थियल उन्हनि वक़्त जे ऑफिसरनि खां वञी पंहिंजूं साइनियूं कराए खणी अचे। असीं अॻु में एतिरा परेशान हुयासीं जो असीं कोर्ट में ते वियासीं, असां एतिरो ज़िलतूं बर्दाश्त कयोसीं, माण्हुनि जूं ग़लति फ़हमियूं असांजे मथां पैदा थियूं। पोइ असां 12 लख गॾु कयासीं, फीस गॾु कईसीं, असीं कोर्ट में वियासीं। तव्हां छा था सम्झो तव्हांखे छॾे ॾींदासीं? असीं कतई तव्हांखे कोन छॾे ॾींदासीं। असां रोडनि रस्तनि ते अलॻि हूंदासीं, असीं तव्हांखे जेको आहे कोर्टनि में विझे। पर पहिरें मरहले में असीं उमेदवार जेके असां 100-125 जेके गॾु हुयासीं, जेके असां दोस्त गॾु हुया, जेको आहे उन सां गॾिजी करे असीं लीगल नोटिस मोकिलियूं था ज़िम्मेवार ऑफिसरनि खे जेके इन सां लाॻापिन, जेके देरि कनि पिया, जेके डिले कनि पिया। असीं डायरेक्टर खे बि लीगल नोटिस मोकिलियूं था, जॾहिं सेक्रेटरी जो ऑर्डर अची चुको आहे, तव्हां छो कोन था जेको सो जॉइनिंग ॾियारियो। उनखां पोइ असीं जेको लीगल नोटिस मोकिलियूं था DSC जेको चेयरमैन साहब आहे उनखे ऐं बाक़ी जेके मेंबर आहिनि सभिनी खे असीं पंहिंजा जेके 100 जा उमेदवार आहियूं, 125 उमेदवार, सभ खां पहिरीं असीं हिननि खे लीगल नोटिस मोकिलियूं था। लीगल नोटिस जो जेकर हीअ जवाबु नथा ॾियनि कानूनी तौर ते नथा कनि, असीं इन्हनि खे ज़ाती तौर ते हिननि जे मथां केस दाख़िल कंदासीं। इहे ज़ाती तौर ते असां सां ज़ाती अना जे करे, ज़ाती बोझ जे करे, ज़ाती रिश्वत जे करे हीअ असांखे जेको सो आहे जॉइनिंग कोन पिया ॾियनि, असांजे मुस्तक़बिल सां खेॾनि पिया, असांजी जेको बंदि पियल स्कूल पियल आहिनि, असांजे इलाइक़े जे ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾनि पिया, असांजी तइलीम सां खेॾनि पिया, असांजी तइलीम सां ई मज़ाक़ कनि पिया, चंद रिश्वत ऐं चंद ॾोकड़नि जे एवज़। हीअ जेको आहे सियासी बुनियादनि ते जेके वेठल चेयरमैन आहे, इहो न सम्झे त तूं एॾो वॾो ताक़तवर आहीं या तुंहिंजे मथां जंहिं माण्हू जो हथु आहे उहो तोखे तरजीह ॾींदो। हीअ 537 जेके उमेदवार इनखे तरजीह कोन ॾींदो, हीअ 537 जेके ख़ानदान आहिनि ठटे ज़िले जा उनखे तरजीह को तोखे तॾहिं तुंहिंजी भुल आहे। असीं उन जेको सियासी माण्हुनि जो जंहिं तोखे रखायो आहे, असां सभ खां पहिरीं हुन सां मिलंदासीं, असां उनजे साम्हूं अर्ज़ु रखंदासीं, उनखां पोइ असां उते एहतिजाज बि कंदासीं, असां उनजे साम्हूं जेको आहे प्रोटेस्ट बि कंदासीं, असां उनखे गुज़ारिश बि कंदासीं जेको हीउ माण्हू तो रखायो आहे DSC जो जेको चेयरमैन आहे, इहो चेयरमैन जेको आहे नाअहल आहे ऐं हीउ जेको ऑफिस कोन थो हलाए सघे, हीउ यरगुमाल आहे, हीउ चंद ऑफिसरनि वटि यरगुमाल आहे, हीउ पंहिंजी ऑफिस कोन थो हलाए सघे। हीउ जेको आहे जेको सो तंग पियो करे उमेदवारनि खे वक़्तनि ब वक़्तनि, पंहिंजी ड्यूटीज़ खे फ़र्ज़ सम्झे, पंहिंजी ड्यूटी करे। चेयरमैन साहब तव्हां ऑफिसर ज़रूरु आहियो पर तंज़ीम जेका आहे उहा ताक़तवर आहे। असीं गुज़ारिश कंदासीं तंज़ीम खे, तंज़ीम हिन मैटर में लहंदी, असां तंज़ीम खे हिन में लाहींदासीं। असां 537 माण्हू जेके प्राइमरी साइड जा जेके आहियूं, इंशाअल्लाह असीं पहिरीं जेको दावत वञूं था उन्हनि जे जेको पंहिंजे ज़िले जे अॻुवाणनि सां मिलूं था, पोइ डिवीज़न जे अॻुवाणनि सां मिलूं था, मर्कज़ सां मिलूं था। असीं जेको आहे पंहिंजे ज़िले सां नाइंसाफ़ी थियणु कोन ॾींदासीं। जेको तइलीम दोस्त अॻुवाण हूंदो, जेको तइलीम दोस्त तंज़ीमी अॻुवाण हूंदो, इंशाअल्लाह उहो हिन उमेदवारनि सां गॾु बीहंदो। ऐं इहो जेको DSC जेको चेयरमैन आहे, इहो चेयरमैन साहब खे असीं वाज़े करणु था चाहियूं, तुंहिंजी ऑफिस जा मसइला आहिनि, तुंहिंजा कानूनी जेके मसइला आहिनि तूं पाण ताईं रख, हिननि खे जॉइनिंग खां जेको तूं नथो रोके सघीं। ऐं तूं जेको जहिड़े हिसाब सां जेके ॻाल्हियूं करीं थो, इहे ग़ैर आइनी ऐं ग़ैर कानूनी ॻाल्हियूं आहिनि। जेकर DRC ते साइनूं कोन्हनि थियल, इहे तुंहिंजी नाअहली आहे, तो बग़ैर DRC जे साइन थियल ऑफर ऑर्डर कीअं मिली विया उन्हनि खे? हाणे तूं उन्हनि खे ब्लैकमेल थो करीं। हीउ तुंहिंजी ऑफिस जो मसइलो आहे, हीउ तव्हां ऑफिसरनि जो मसइलो आहे, हीउ तव्हां पंहिंजो पाण में सॉल्व करियो। उमेदवारनि जे मुस्तक़बिल सां न खेॾो, तव्हां उमेदवारनि जे जेको सो आहे जेको ज़िंदगीनि सां न खेॾो। हीउ 537 उमेदवार कोन्हे, हीउ 537 ख़ानदान आहिनि। सो आउं गुज़ारिश कंदुसि आख़िर में पंहिंजे सियासी माण्हुनि खे
पंहिंजे ज़िले ठटे जे सियासी माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि ऐं पंहिंजे जेको सो तंज़ीम जे अॻुवान खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे संजीदगी अख़्तियार कई वञे। हीउ हिकिड़ो जनरल मसइलो आहे। असांजा पंहिंजा इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते आहिनि। असांजा जेको आहे तंज़ीमी मुख़ालिफ़ पंहिंजे पर तव्हां बि तंज़ीम आहियो, असीं बि तंज़ीम जा मेंबर आहियूं, जो इन हिसाब सां असीं तव्हांखे गुज़ारिश करियूं था त सियासी माण्हुनि सां मिलो। हाणे मज़ाहमत जो वक़्तु अची वियो आहे। हीउ असांजे जेको सो चेयरमैन साहब जेको आहे DSC जो डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी चेयरमैन साहब आहे, उहो ॼाणी वाणी रोड़ा विझे पियो ऐं मुस्तक़बिलनि सां हू खेॾे पियो। ऐं गुज़ारिश कंदुसि जेको आहे ख़ुसूसन पंहिंजे तंज़ीमी जेके सदूर साहिबान आहिनि, गस्टा जो सदर साहिबु आहे ऐं जेको आहे पंहिंजो पेटेलर जो सदर साहिबु आहे, ऐं उन्हनि गुज़ारिश कंदुसि त हाणे इन मैटर में असांखे लहणो आहे, असांखे लहणो पवंदो। हिननि जा जेके से असां हिन नौजवाननि जे अंदरि काफ़ी जेके से इख़्तिलाफ़ ख़तमु करे इन्हनि खे हिकु ग्रुप करे हिकु जॻह ते गॾु करे असां हिननि सभिनी जी मालिकी कंदासीं ऐं असांखे करणी आहे। ईअं असांजा बच्चा आहिनि, असांजे ईंदड़ मुस्तक़बिल इन खे। सो मुंहिंजी गुज़ारिश थींदी जेका असां सियासी माण्हुनि खे त ख़ुसूसन साईं रियाशा शिराज़ी साहब, तव्हां जसल हो, तव्हां ॾाढो बहितरीनु कमु कयो आहे। तव्हांजी ई कोशिशनि सां हेतिरो सभु कुझु थियो आहे। उन खां पोइ हाजी अली हसन ज़रदारी साहब असां सां राब्ते में हुयो। असां जो ज़िले जो चेयरमैन साहब उहो राब्ते में हो। हुननि जा वर्ड्स इहे हुया, रियाशा शिराज़ी साहब हीउ कमु करे पियो, शिराज़ी साहब हीउ कमु करे पियो, तव्हां इत्मीनान रखो। त चवण जो मक़सदु इहो आहे जेको आहे पीपल्स पार्टी जी जेका आला क़यादत आहे उहा बि मञे थी त रियाशा शिराज़ी साहब जूं महिनतूं आहिनि, पर असां पंहिंजे सियासी क़यादतनि खे चऊं था त हीअ जेका ब्यूरोक्रेट्स आहिनि, इन ब्यूरोक्रेट्स इहे जेके हिन सियासी माण्हुनि जो बि नालो ख़राबु पिया कनि, हीउ जेको आहे पीपल्स पार्टी जो नालो ख़राबु पिया कनि ऐं उनजो जेको रोज़गार ॾियण वारो जेको मंशूर आहे उनजे ख़िलाफ़ ई ब्यूरोक्रेट्स कमु पिया कनि। ख़ुसूसन जेको DSC जेको सिलेक्शन कमेटी जो चेयरमैन आहे उहो पीपल्स पार्टी जे मंशूर जे ख़िलाफ़ कमु पियो करे। ऐं उमेदवार खे गुज़ारिश कंदुसि तव्हां भरपूर सोशल मीडिया ते मज़ामत कयो फ़िलहाल कुझु ॾींहंनि जे लाइ। उनखां पोइ रोडनि रस्तनि ते ईंदासीं। रोडनि रस्तनि खां पोइ जेको आहे असीं जेको आहे कोर्टनि में वेंदासीं। असांखे ऑफर ऑर्डर मिलियल आहे। ऑफर ऑर्डर असांखे ब्यूरोक्रेट्स जी साइननि सां हर शइ सां मिलियल आहे। असां पुलिस रिपोर्ट वठी छॾी आहे, असां मेडिकल कराए छॾियो आहे। हाणे जेको हुनजे ऑफिस जे अंदरि जेके मसइला आहिनि उहे पंहिंजा पाण ॾिसनि। असां टेस्ट ॾिनीसीं, असां टेस्ट पास कईसीं, असां मेरिट ते आया आहियूं। हाणे जेके वेटिंग ते वेठल असां मुंहिंजी भेणूं आहिनि, असां चऊं था त सभ खां पहिरीं हीअ ऑफर ऑर्डर वारो जो प्रोसेस ख़तमु थिए त असां वेटिंग जी हिकिड़ी DRC कराई आहे। हिकिड़ी DRC जेके बचियल थिए, तव्हां इलीगल तरीक़े सां DRC करणु था चाहियो, असां इलीगल तरीक़े सां तव्हांखे DRC करणु कोन ॾींदासीं। पहिरीं 537 वारनि खे तव्हां क़ानूनी तौर ते उनखे जॉइनिंग ॾियो। उनखां पोइ जेके बचियल सीटूं आहिनि उन्हनि में तव्हां DRC करियो। जेकी बि बचियल सीटूं आहिनि उनमें पोइ जेको मेरिट ते अचे थो टॉप वारा जेका असांजा पोइ उनमें असांखे क़बूल आहे। पर इलीगल तरीक़े सां जेको तव्हां शॉर्टकट कयो था, जेके तव्हां जेके मिनट्स खे हटाइणु चाहियो था, जेके तव्हां पेपर गुम कयो पिया, इहा ज़िम्मेवारी ऑफिसरनि जी आहे, असांजी कोन्हे का। असीं तव्हांखे पहिरें मरहले में लीगल पहिरीं एहतिजाज कंदासीं, प्रोटेस्ट कंदासीं। उनखां पोइ तव्हांखे लीगल नोटिस मोकिलींदासीं वकीलनि जे थ्रू। उनखां पोइ असीं जेको आहे पिटीशन फाइल कंदासीं। असीं जेकॾहिं 12 लख रुपया इन स्टे खे हटाइण जे लाइ गॾु करे सघूं था, वरी असां उनखे बाइज़त वापसि बि करे छॾिया आहिनि। इन 12 लख ते हाणे असां 50 लख बि गॾु करे सघूं था, असां 50 वकील करे सघूं था। असीं तव्हांजे नाले सां पिटीशन फाइल कंदासीं। तव्हांखे सीटनि ते रहणु कोन ॾींदासीं। असां जेके बि तव्हां ज़िम्मेवार आहियो, हीअ असांजी ज़िंदगीनि जो मसइलो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि वरी बि पंहिंजे तंज़ीम जे अॻुवाननि खे, हाणे इख़्तिलाफ़नि खे छॾे करे पहिरीं पाण ब्यूरोक्रेट्स खे ॾिसूं, पहिरीं पाण हिन ऑफिसर खे ॾिसूं जेको इहो DSC जो चेयरमैन आहे। पहिरीं असां हिन खे ॾिसूं त केतिरो ताक़तवर आहे, हीउ पंहिंजो पाण खे सम्झे छा थो। ठीकु आहे, पहिरीं असां हिन में हथु विझूं, पाण गॾु थियूं, उनखां पोइ हिन खे ॾिसूं था। पाण जेको आहे अलाह कंदो जेको सो पाण उस्तादनि जे जेको बहितरी भलाई जे लाइ गॾु थी सघूं था। मूं पहिरियों क़दम वधायो आहे पंहिंजी तंज़ीम अॻुवाननि जे लाइ ऐं उमेदवारनि तरफ़। उमेदवारनि खे घुरिजे त बहितर मोट ॾियनि। अचो त पाण जेको डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जो चेयरमैन आहे, जेका पंहिंजी मनमानी करे पियो ऐं गैर आइनी गैर क़ानूनी जो कमु करे पियो, हीउ जेको मिसगाइड करे पियो त DRC साइन थियल कोन्हे, इहो तुंहिंजे ऑफिस जो मसइलो आहे। असां जेको उमेदवार जेके बि आहियूं, असां टेस्ट पास कई आहे, असां मेरिट ते आयल आहियूं, असांखे ऑफर मिली चुका आहिनि, असांखे जॉइनिंग तोखे ॾियणी आहे। सेक्रेटरी साहब 15 ॾींहं जो तोखे हुकुम ॾिनो, तो कोन कयो आहे। उनजो जेको ऑर्डर आहे तो कोन मञियो आहे, तंहिंजे करे ज़िम्मेवार तूं आहीं। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे पंहिंजी तंज़ीम खे, पंहिंजे ज़िले जे अॻुवाननि खे त महिरबानी करे संजीदगी अख़्तियार कनि ऐं हिन झेड़े में पाण खे लहणो आहे। ॾिसूं था त तंज़ीम ताक़तवर आहे या हीअ जेके ग़रीब मज़लूम 570 इहे ताक़तवर आहिनि, या हू सियासी बुनियादनि ते जेको वेठल आहे चेयरमैन, जेको सम्झे थो त आउं करता धरता आहियां, मुंहिंजे मथां वॾी सियासी ताक़त जी हथु आहे, इहा हुनजी भुल आहे। इंशाअल्लाह उहा सियासी ताक़त, उहो सियासी माण्हू बि असां सां गॾु बीहंदो। हीउ पंहिंजे बच्चनि सां गॾु बीहंदो, हीउ हुनजा बच्चा आहिनि, हीउ हुनजा असां बि जेके वर्कर आहियूं हुननि सां गॾु बीहंदो। रियाशा शिराज़ी साहब असां सां गॾु बीहंदो, असां हुनजा भाइर आहियूं, असां हुनजा बच्चा आहियूं। हीउ जेको जो DSC जो चेयरमैन जेको करे पियो, हीउ इंतिहाई ग़लति करे पियो। असांखे सॼी ख़बर पई आहे, पैसनि जे एवज़ सभु कुझु पैसो कोन हूंदो आहे, कंहिंजे मुस्तक़बिल खे बि ॾिसबो आहे, सभु कुझु पैसो कोन। मुंहिंजी उमेदवारनि खे गुज़ारिश आहे, तव्हां हिकु आवाज़ थियो, सभु गॾु थियो, हिन वीडियो खे तव्हां वधि खां वधि शेयर कयो, हिन वीडियो क्लिप खे तव्हां
डाउनलोड करे सियासी माण्हुनि खे व्हाट्सअप करियो त सियासी माण्हू ही जेके इंकशाफ़ मूं कया आहिनि इहे जेके अहम ज़राइनि खां मूंखे मिलिया आहिनि इहे जेके ऐं उन सां मुलाक़ात बि करे सघिजे थी उन्हनि खां मालूमात बि वठी सघिजे थी त ही शयुनि जी जेका असां जांच थियणु घुरिजे छा इहा ऐं ही जेके बि ॻाल्हियूं करे थो DSC जो चेयरमैन साहब जॾहिं उमेदवार मिलण विया आहिनि त ही गैर कानूनी कमु करे ॻाल्हियूं करे पियो ऐं उनजो ज़िम्मेवार हू पाण ख़ुदि आहे उनमें हू पाण फसंदो जॾहिं कोर्ट में वेंदासीं जॾहिं हुनखे टंगींदासीं त इनजो ज़िम्मेवार हू पाण निकिरंदो इंशाअल्लाह। मुंहिंजी गुज़ारिश आहे सभिनी खे त महिरबानी हिकु थी करे पाण ही 570 ख़ानदाननि खे हक़ ॾियारियूं हिननि जो जेको सो आहे मुस्तक़बिल सवारी में पंहिंजी तइलीम जी बहितरी जे लाइ को बहितर क़दम खणूं ऐं ॿी वरी जेको पोयां वेठल वेटिंग वारा आहिनि जेके 100-125 पोयां सीटूं थियनि उहो बि क़ानूनी तरीक़े सां उन्हनि जेको सो उनजी DRC करायूं न कि शॉर्टकट करे जेको हेठां वारो तव्हां मथे खणण था चाहियो मथां वारे खे तव्हां हेठि करणु था चाहियो या अगरि तव्हां ग्रेस मार्कनि जे नाले ते या ग़लति डिग्रियुनि जे नाले जेको तव्हां कमु करणु था चाहियो इहो कतई कमु असां कतई करणु कोन ईंदासीं। उहो 1990 वारो दौरु ॿियो हो ही सोशल मीडिया जो दौरु आहे ही जदीद दौरु आहे हर को माण्हू पढ़ियो लिखियो आहे ही जेके छोकिरा आहिनि सभु कमीशन ऑफिसर आहिनि ही छोकिरा जेके आहिनि ही माना कमीशन करे आया आहिनि ही मेरिट ते आहिनि ही तव्हांखे ईअं कोन छॾींदा ही जेके से ॾाढा जेके तेज़ छोकिरा आहिनि ऐं हुननि सां गॾु 15 महीननि खां हलां पियो हिन जे हिकिड़े ग्रुप जो छोकिरो ॾाढो एक्टिव आहे सो ही जेको ब्यूरोक्रेट जेको पंहिंजो पाण खे सम्झे पियो ठटे ज़िले जो ऑफिसर पंहिंजो पाण खे जेको सम्झे पियो इहा हुनजी भुल आहे। सो असां वरी बि जेको असां पंहिंजे सियासी माण्हुनि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हिन जेको अहम मसइले ते जेको तव्हां बहितर कमु कयो आहे तमामु सुठो कमु कयो आहे उन शीशे जो हिकिड़ो महल ठाहे छॾियो आहे उन महल जॻह ही गुलाब जा गुल तव्हां लॻायो ईअं न थिए त ही जेको ब्यूरोक्रेट्स आहे उन शीशे जे महल जे मथां गप जो राॻो करे छॾे ही जेके छोकिरा हलनि पिया ही चरिया आहिनि इन ही जेके माना चवंदा आहिनि कहावत आहे उन चरियनि सां तव्हां न फिटायो तव्हांजा घर शीशे जा आहिनि ऐं अहिड़ो चरियो जंहिंजे हथ में जेको आहे पत्थर हुजे उन चरे सां तव्हां न फिटायो छो त तव्हांजा जेके महल शीशे जा ठहियल आहिनि इहे सभु चरिया जेके हिकिड़ो हिकिड़ो पत्थर उछलाईंदा आहिनि तव्हांजा जेके शीशे जा महल आहिनि इहे ढही पवंदा इंशाअल्लाह। इहा जेका नाइंसाफ़ी जेका असां थियणु कोन ॾींदासीं पंहिंजे ज़िले सां पंहिंजे जेको सो बचनि सां पंहिंजे औलादनि सां पंहिंजे भेणनि सां पंहिंजे भाइरनि सां असां रुख जी दीवार थी बीह रहंदासीं। असां सां गॾु हिन जेके ऑफर आर्डर होल्डर आहिनि काफ़ी त असांजे जेके जजिस जूं जेके सो घरवारियूं आहिनि कुझु वकीलनि जूं जेके सो भेणूं आहिनि जीअं जेको सो आहे कुझु जेके से ऑफिसर्स आहिनि ब्यूरोक्रेट्स तमामु वॾा उन्हनि जूं जेके सुञाणियूं आहिनि कुझु त जेको आहे पंहिंजा मौजूदा हाज़िर DO जेके एजुकेशन जा आहिनि उन्हनि जा वेझा अज़ीज़ आहिनि तव्हां छा था सम्झो इहे सभु तव्हांखे छॾे ॾींदा पंहिंजे हक़ जे लाइ केरु कोन निकिरंदो इहा तव्हांजी भुल आहे। DSC चेयरमैन साहब तूं हिकिड़ी पोस्ट जो DO आई तूं जेको आहे हिन जी सीट ते कुझु अरसे जे लाइ वेठल आहीं पर जेके ही सभु 570 उमेदवारनि में के अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके तोखे किथे न किथे पहुचाए छॾंदा इन्हनि जे मुस्तक़बिल सां तूं न खेर तोखे वाज़े तरीक़े सां हिकिड़ो वार्न बि कयां थो महिरबानी करे इन शइ तां तूं हटी वञ कानूनी तरीक़े सां हिनखे जॉइनिंग ॾियारे छॾ इन मसइले मां तूं निकिरी वञ महिरबानी दोस्तों इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं थोरो जज़्बाती थी वियुसि आख़िर में पर जेको आहे जज़्बाती थियणो पवंदो जहिड़ो करिणो पवंदो ईअं मसइलो हल कोन थींदो।